नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो सिंध जो नाले वारो रागी अलादार ज़रदारी कुझु वक़्तु बीमार रहण बाद मोरो शहर जे बांदी रोड पंहिंजे घर में वफ़ात करे वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं 5 सालनि खां जिगर जी कैंसर वारी बीमारी में मुब्तला हो। सक़ाफ़त खाते समेत सिंध हुकूमत संदसि सार न लधी हुई। नई सरकारी सतह ते इलाज कराए, जंहिंजी जनाज़े निमाज़ राति जो 10 वॻे ॻोठ मकियारी दरगाह बुडल शाह वटि अदा कई वेंदी। वफ़ात जी ख़बर पवण ते सिंध समेत शहर ऐं पुरसतारनि में सोग छांइजी वियो। ख़बर पवण ते माण्हू संदसि जी रिहाइशगाह मोरो में पहुचण शुरू थी विया आहिनि। फ़नकार अलादार ज़रदारी 1975 खां ॻाइण जी शुरूआत कई। संदसि गायकी में 2 उस्ताद, जंहिंमें फोटो ख़ान ज़रदारी ऐं मिठो ख़ान मेरासी संदसि फ़न जा उस्ताद हुआ। हिन 800 खां मथे कैसेटनि जा एल्बम रिकॉर्ड कराए चुको आहे ऐं सिंध जे नाले वारे शाइरनि जी शाइरी ॻाए ख़ूब दाद ऐं मक़बूलियत हासिल कई आहे। फ़नकार अलादार ज़रदारी मुल्क पाकिस्तान समेत 12 मुल्कनि सऊदी अरब, दुबई, इंडिया ऐं ॿिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे सिंध जो नालो रोशन कयो। संदसि 2 शादियूं थियल हुयूं, जंहिंमें खेसि 4 पुट ऐं 10 नियाणियुनि जो औलाद आहे। हिन पंहिंजी ज़िंदगी में काफ़ी शागिर्द तयारु कया। संदसि पुरसतारनि ऐं ॿुधंदड़ में ॾुख जी लहर छांइजी वई आहे। संदसि ख़ाल कॾहिं बि भरिजी न सघंदो। यादि रहे त उहो हैदराबाद, कराची जे अस्पताल में पंहिंजी मदद पाण फ़नकार जी मदद तहत इलाज कराईंदो रहियो। पाण केतिरा ई मशहूर कलाम ॻाया, जिन में किथे काली वेस वेठा रोंदा ज़ारो ज़ार हुसे, उहे मेॾा यार हुसे, ॿियो कलाम मैं मरंदा पिया हां मेरी हयाती बचाओ, इहे मशहूर आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।